जहर जिंदगिया लगे तो था चोरो घर में नहीं अदा अंदर गेड़ी तारो जदे चोरो घर में कोने तो घेड़ऊं चो अदा मुखे तो लगी तो छोरो कमरे में हूंदो छोरो कमरे में नहीं छोरो बाहर आ हरू भरू घर में घरण अचायो आ अचो मोटी ताला अचो बची वयो इन जो मतलब त तव्हांखे ओठे मां एतिरो खतरो आहे जो कमाल खान तव्हांखे हिते रहाए छॾियो। साईं इहा ख़बर नाहे त हिते हुकुम कंहिंजो हुयो मूंखे हिते बाबा साईं छॾियो रहण लाइ। तुंहिंजे पीउ इहो सुठो कयो जो तोखे हिते छॾे वियो। हूअं बि चवंदा आहिनि त एहतियात करणु लाज़मी आहे। बाबा साईं आख़िरी केतिरो हिते रहंदो ओठे खे ॾावण छो नथा विझो ओठो हींअर मस्त उठ बणिजी चुको आहे उनखे ॾावण ज़रूर विझंदुसि। हिन वक़्तु हू हवा में उॾरे थो न त उनखे उॾरण ॾे। बाबा साईं मूंखे इजाज़त आहे मां घर वञा। रमो हिन सां गॾियो वञ ऐं हिनखे घर जे दर ते छॾे पोइ वापसि अचिजांइ। ठीकु आहे अचो अब्बास ओठे जो हाणे बिलो करणो पवंदो। जे ओठे खे वधीक ठर ॾींदुसि त हू अञा मस्ती करे वेंदो। बाबा भली आए जी आए पुट वे ने बाबा वे मीरा सब छा है मुखे ॾिसंदी रहंदी जा हे ॾिसी ॿुधाईंदी त हे सभु छा आहे। रबल इहो मां यो छा पई करे मुखे ये ॿुधाए त छा आहे। पुट मीरा खां ग़लती थी वई आहे इन करे मां तव्हां खां तू माठ कर बि चाचा मीरा ई रबन खे पाण में ॻाल्हाइण ॾे। मां त पहिरियां ई छोरीअ खे चयो हुअमि त हवा में न उॾ पर मुड़ी कोन छोरी आहे ई माठ कयो मां चवां थो माठ कयो ही मुंहिंजो आहे मीरा जो मसलो आहे इन विच में केर बि न ॻाल्हाए। रबन असुल में ईअं थियो जो मुंहिंजा फोटो शानी जी मोबाइल में हुया उन में हुया त पोइ उतां अब्बास खणी वरिता बस खणी वरिता त पोइ हो त तव्हांखे ख़बर आहे न मूंखे बदनाम करण जे लाइ इहो कमु केरु पियो करे। तोखे बदनाम करण लाइ केरु छा थो करे छा नथो करे तूं इन ॻाल्हि खे छॾे ॾे ही मोबाइल वठ खोल ऐं ॾिस पंहिंजा फोटो। मूंखे माफ़ कयो। मां चवां थो पहिरियां ही फोटो ॾिस खोल ॾिस फोटो। हा ॾिस 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 ही फोटो कढिया अथई अहिड़ा बेकार फोटू पोइ त ठप कंदसि सुठा कढी आहे न। ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी फोटू ईअं कढाइबान जीअं तो कढाया फोटू अहिड़ा कढाए ईअं स्टाइल आहे हीअं 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 फोटू कढा सफ़ा असुल माण्हुनि खे जीअं ईअं टांटा लॻी वञनि टांटा असुल ईअं जिगर हाँ जहिड़ो सभु सड़ी वञनि ऐं ख़बर पए माण्हुनि खे त रबन जी कुंवार कहिड़ी आहे। भाॼाई मूंखे ॾे मोबाइल ॿुधा रबन जी हाणे तूं भाॼे सां ज़बरदस्त स्टाइल ॾे हा त जीअं तव्हां ॿिन्ही जा फोटो कढे दुश्मन फोटो वाह ओ हींअर वाह हींअर कट हाँ इहो वरी छा आहे अरे तू छॾ तोखे कहिड़ी ख़बर ठीकु आहे। कट
उथी भी थोरो उथी भी वे न रे हेॾा शेट थो अचे हेॾा सही आहे शीट अंग्रेजी ॻाल्हाइण वारो थियो आहे शीट सही वञो सॉरी शेट अदा कुर्बान 2 मिंट छू सिर्फ़ इते भी राणो ऐं रबन हेॾा न होॾो पंहिंजा वार पटींदा अची ते ज़रूर पहुचंदा। अदा लुकमान इहो ॿुधा त फोटू कंहिं कंहिं ने मोकिलिया अथई? जेके बि मोबाइल में नंबर आहे न सभिनी ॾे सेंड करे छॾिया मां। ईअं सम्झो त इहा चोरी सॼे ॻोठ में बदनाम थी वई ऐं हाणे रबो ने हिनखे किनी मछी सम्झी तूं कारे छॾींदो। अदा लुकमान जे ईअं थिए थो त पोइ त वाह वाह थी वेंदी, तुंहिंजो रस्तो साफ़ थी वेंदो। कुर्बान मां सिर्फ़ु पंहिंजो ज़िद तो मथे करणु चाहियां, बाक़ी इन छोरीअ सां शादी करे मथे जो ताज कोन पाईंदसि। कुझु ॾींहंनि खां पोइ छोरीअ खे तलाक ॾेई घर भेड़ो कंदोमांसि। ही निभागा अञा कोन आया? कुर्बान जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त राणो ऐं रबन शर्म ख़ातिर हेॾो ईंदा ई कोन। ॻोठ जो ॿाहिरियों पासो वठी ॿनी ते विया हूंदा। हा ये थींदा अथई न फोटू चरी। हाणे ही फोटू मां मोकिलींदो सभिनी सॼणनि ऐं दुश्मननि ॾे, जीअं उन्हनि खे बि ख़बर पए त कार त सिर्फ़ रबन जी, ॿियो सभु कूड़ा। वॾा खे बेग़ैरत आयो। अड़े थोका टक्कन में विस पंहिंजी भेण खे खपाई तूं ऐं बेग़ैरत वारी असां आहियूं। हा दादा मूं त सम्झो हुयो अॼु मीरा जो कमु पूरो थी वञे। ये पहिरें नंबर जा बेग़ैरत आहिनि, बेग़ैरत। छोरी सॼे ॻोठ में बदनाम थी आहे, उन जे बावजूद बि पंहिंजा फोटू कढी दुश्मन में था मोकिलनि। हिन खां वधीक अञा बेग़ैरत ॿिया? पुठा तुंहिंजी कावड़ त अदा सां आहे, पोइ तो मूंखां मुंहुं छो मोड़ियो आहे? अहिड़ी ॻाल्हि न आहे कमाल खान, तूं ग़लति थो सम्झी। पुठा पोइ भला न्यापे ते कोन पहुते? कमाल खान मां ओताक ते अचणु छॾे ॾिनो आहे। जॾहिं तव्हां पंहिंजी अलॻि ओताक ठाराई पोइ न्यापे ते हलिया ईंदासीं। कुझु ॾींहंनि में शादी कंदुसि, उन खां पोइ पंहिंजो ठिकाणो अलॻि ठाहींदुसि। तव्हां इहो ॿुधायो मूंखे छो घुरायो अथव? कमदार जे छोरे पोयां भाउ छो ॿारी अथई, उन करे घुरायो अथमि। तुंहिंजी कावड़ जॾहिं अदा सां आहे त पोइ कमदार जे छोरे तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे? ही जेको बि मसइलो थियो आहे न इन्ही निभागे जे करे थियो आहे। जेकॾहिं मसइलो छोरे जो आहे त कमदार तव्हां ॾींदो ऐं तव्हां खां माफ़ी अचे घुरंदो। उन सां छा थींदो? उठा अधे होश कमदार जे करे विञायो आहे। जेकॾहिं कमदार तव्हां ॾे अचे थो, तव्हां खां माफ़ी घुरे थो, पोइ सम्झ दादा जे मुंहं में छा रहंदो? ॻाल्हि लख जी कई थी रहेसि कमाल खान। उठा अञा रेस न आहियां थियो, पर जेकॾहिं तव्हांजो साथ मूंसां ईअं रहियो न त उहो ॾींहुं परे न आहे जंहिं पग मुंहिंजे सिर जे मथां हूंदी। शाम कमदार तो ॾे ईंदो ऐं तोखां माफ़ी घुरंदो। हिन वक़्तु तूं पंहिंजे भाइरनि खे रोके छॾ, मतां किथे छोरे खे लेटाए छॾनि। तव्हांजे करे मां इहा ॻाल्हि दरगुज़र करे छॾी, बाक़ी रहिस वॾे सां मुंहिंजो हिसाब अञा आहे। उन लाइ बि तोखे ओसि ताईं सब्र करणो पवंदो जेसि ताईं मां कमदार जी छोरी सां शादी नथो कयां। निकाह जी तारीख़ कॾहिं आहे? 20 तारीख़ आहे। घणो सब्र मां नथो करे सघां। निकाह जी तारीख़ खे थोरो अॻिते सोर। उठाई कमाल खान जो निकाह आहे, गुॾे गुॾी जो न, जो तारीख़ खे अॻिते सोरे छॾियां। इन करे तोखे ओसी ताईं ज़हर जो वटो पियणो पवंदो ऐं सब्र खां कमु वठणो पवंदो। रहिस वॾे जे मथे तां पग लाहे तुंहिंजे सिर मथां पग रखण, इहो मिशन मुंहिंजो ॾींहुं क़यामत ताईं रहंदो। पग मथे ते रखण खां पोइ कमाल खान असांजूं वफ़ादारियूं विसारजांइ न। उठा दोस्तनि जी वफ़ादारियूं हमेशह यादि रखंदुसि। मूंखे त वॾो आसरो हुयो त रबन मीरा जे वारनि में हथ विझी सॼे आगोर ते गेलींदो, पर निभागो छोरी सां फोटो कढाए हलियो हुयो। इन्हनि बेग़ैरतनि में एतिरी थूम ई न आहे। मूंखे पहिरियों ई अंदाज़ो हुयो त इहे थोरी कावड़ खां पोइ ॾंद कढी हलिया वेंदा ऐं थियो बि ईअं। हाणे सोचियो अथई त असांखे छा करणो पवंदो? अञा टाइम पियो आहे, सोचे था वठूं। टाइम किथे आहे गुलाम? चाची जे चालीहे में वञी कुझु ॾींहं बचिया आहिनि। जीअं ई चालीहो गुज़रंदो न त निकाह करे छोरी खे वठी हलिया वेंदा। जेकॾहिं मीरा ऐं रबन जो निकाह थी वियो न
पोइ असांजा हथ कटिजी वेंदा। इहा ॻाल्हि मां बि सम्झां थो लाली। गुलाम तूं सभु कुझु सम्झी थो, पर ओठे वारनि खे अञा सम्झी न ई सघो। ये मुआ अहिड़ा ॾाइण अथई जो असांजो ज़रो बि लिहाज़ कोन कंदा, असांखे हिक ई खॾ में जीअरो पूरे छॾींदा। लाली तोखे चयमि न, होश न वई आहे, अञा वक़्तु पियो आहे। ओचितो ॿुधंदीअ जॾहिं वॾो धमाको थींदो। ॾींहं जो इहो ख़ैरू होशियार थी वियो आहे, हाणे इहो कमु राति जो असांखे करणो पवंदो। जेकर रात जो उनमें घर में घिरियासीं पोइ चोर चोर थी पवे, सॼो ॻोठ थी पियो, पोइ हेबत एतिरी उन्हनि खे मोहलत ई न ॾींदुसि। हिन कुहाड़ीअ जो पहो ई निड़ में हिकु हमरा खुरड़ी न हणे, छो त तोखे ख़बर आहे त हालार जी सट थॾे ते मुड़ुस चट। वॾा आहियो, जेका तव्हांजी सलाह। लाउती तूं शहर निकिरी वञ ऐं गाॾी वारे सां ॻाल्हाए अचु। ऐं हा, ड्राइवर जेको हुजे न भरोसे वारो हुजे, बेभरोसो न। हेॾां साॾो थिए तमाशो ऐं इहो सभु कुझु ड्राइवर ॾिसे। जेकॾहिं ड्राइवर हूंदो भाड़ियो त पोइ ख़बर अथई भॼी वञी जीप में वेहंदो ऐं पहिरें गियर में ठका ॾींदो सिधो शहर। ईअं न थींदो, ड्राइवर पको आणींदुसि। ॻाल्हि ॿुध, गाॾी वारे खां नंबर वठी अचिजांइ, असां राति हुनखे जेको आहे सो फ़ोन कंदासीं, सम्झी वई न। ऐं हुन ड्राइवर खे इहो बि सम्झाइजांइ उते अचे जिते असां फ़ोन ते चऊंसि उन्हीअ गाॾीअ में हलंदासीं, सिधो ख़ैरूअ जे ॻोठ जे ॿाहिरियों गाॾीअ जी बीहारींदासीं। इन्हीअ छोरीअ खे ज़ोरी कीले अची गाॾीअ में हणंदासीं, पोइ ख़बर पवंदी जवाननि जी त घणे वीह सौ आहे। कुदरत ओठे खे थधो करे छॾियो आहे, पर पोइ बि तूं हिकु चकर हुनजे घर वञी हुनखां माफ़ी घुर। बाबा से मां त तयारु आहियां, पर हिकु चकर रईस वॾे खां इजाज़त घुरणु ज़रूरी आहे, मतां हू नाराज़ न थी पए। जेकॾहिं तोखे वॾे रेस जी सलाह ते हलणो आहे त पोइ तूं मूं वटि छो आहीं? वञ वञी वॾे रेस जो पासो वठि, ऐं मां ओठे खे इजाज़त ॾेई थो छॾियां। पोइ तूं बचाए ॾेखारजांइ पंहिंजे पुट खे ओठे जे कहर खां। नाराज़ छो था थियो बाबा साईं? मां वञा थो ओठे वारनि खां माफ़ी वठणु, पर जॾहिं इहा ख़बर रईस वॾे खे पवंदी न त मुंहिंजो पटको धूड़ करे छॾींदो। चई छॾजांइ ते वॾे खे त ओठे तुंहिंजी हिक बि न ॿुधी, हिन करे मां मजबूर हुयुसि वञी ओठे खां माफ़ी घुरियमि छोकिरे खे बचाइण लाइ। ठीकु आहे बाबा साईं, जेको तव्हांजो हुकुम। ओठो अदा खे कुझु बि कोन करे सघंदो, ओठो अदा जी कावड़ बि तव्हां मां कढंदो। मूं मेलनि ऐं माण्हुनि जा ख़्वाब ॾिसी पंहिंजी ज़िंदगी खे अज़ाब बणाए छॾियो। जेकर कंहिं ग़रीब घराणे जो सोचां हा त ख़ैरूअ जहिड़ो वर मिली पवे। कलसूम, ओ कलसूम। जी चवां साईं। साईं केर साईं? कंहिंजो साईं? कंहिंखे थी चई साईं? तोखे चयमि साईं। साईं छा जो? मां तोखे मोह मुआंडे मां साईं लॻां थो, मूंखे खेरू चवंदी कर खेरू। न न, रुखो नालो वठणु ॾुखियो लॻंदो आहे। रुखो नालो ॾुखियो लॻंदो आहे? पोइ ॿुधा त मां पंहिंजे नाले खे सणभो कीअं कयां? तूं छॾ नाले खे, इहो ॿुधाए त सॾु छो कई? तूं चयो त चांहि प्यारी नहीं। हा हा, खोड़ चांहि, मां हींअर थी ठाहे अचां। पुठा ॻाल्हि त ॿुध, तो मुंहिंजी माई जा फोटू मूं ॾे मोकिलिया आहिनि, हिन मां तूं छा साबित करणु थो चाहीं? इहो गैरत वारो ॻाल्हि सम्झंदो, तो जहिड़ो बेगैरत किथे सम्झंदो? तो इहो गैरत वारो कमु कयो। होदा जी मूं तोखे केतिरा दफ़ा चयो आहे तेन ओठे सां न ॻाल्हाईंदो कर। नालो ओठो अथसि, अकुल बि ओठ जहिड़ो अथसि, ॾिठई कई न थाप। छोरा पंहिंजो पाण खे संभाले ॻाल्हाए, न त इहा मुंठी मरोड़े छॾींदो साईं, मत पर अची थियो आहे। भले भले साईं, हाणे ही भोली बि थी उठनि जा कद कछी। तव्हां बेगैरत छा, पर उन खां बि ऊंची ज़ात आयो। तव्हां सां ॻाल्हाइण ॼणा पंहिंजी हथ सां बेइज़ती कराइण जे बराबरि।
बेइज्जती थींदी आहे इज़त वारनि जी, तूं जी कहिड़ी बेइज्जती? ओए ओ वठा एॾे आॾे बीह अञा घणियूं ॻाल्हियूं न अता रबन वटि ॿिया बि फोटू अथई इहे बि ॾिसी वञ। न बीहंदो राणा, कॾहिं कोन बीहंदो, तव्हां ई थियो। ॻाल्हि ॿुध भला, इहे फोटू हली इन लुकमान खे ॾेखारियूं? न दादा इहो लुकमान आहे न वॾो कमीणो माण्हू अथई। उते पहुचंदासीं न डूंडा पट थी वेंदई। जाई बुरा न छोरी शानी तू पंहिंजो मोबाइल काॾे कई? इहो जेको मसलो थियो उन खां पोइ बाबा मोबाइल फुरे छॾी। तुंहिंजो हाल ई न आहे छोरी, मूंखां केरु मुंहिंजो मोबाइल फुरे त ॾेखारी। रबन आयो उन तोखे कुझु न चयो? भला मुंहिंजो रबन मूंखे कुझु चई सघे थो? सॼे ॻोठ में तुंहिंजा फोटू पकड़जी विया आहिनि, रबन होश त विञाईंदो न। हाँ होश विञाए मुंहिंजे घर पहुतो त पोइ छा चई? चए पियो त तुंहिंजा फोटू सुठा न हुआ, के स्टाइल वारा फोटू कढी मोकिली हा त घटि में घटि माण्हू त सड़ना ॾिसी करे चवनि त रबन वाह जी तुंहिंजी कुंवार आहे। कसम सां तोखे हीअं चई? मां भला कूड़ छो हणंदसि? हिते को ॿियो हुजे हा न होश विञाए विए हा। ईअं त थी चुको आहे शान, कोठे वारनि फोटुनि जे करे पंहिंजी भेण खे तड़े कढियो हो न। मूं बि इहो ई सोचियो हुयो त रबन तोसां हमेशह लाइ रिश्तो ख़तम करे छॾे। सच शानी मूंखे बि इहो ई ख़ौफ़ हुयो, पर सच ॿुधायां त रबन जहिड़ो प्यार कंदड़ वर कंहिं भाग वारी खे नसीब थींदो आहे। हर कंहिंजा अहिड़ा भाग न हूंदा। अदा कमदार खुदन आयो आहे। अदा ये कमदार खुदन छो आयो आहे? आयो हूंदो माफ़ी वठण, ॿियो छा लाइ आयो हूंदो? कमदार आलिया ओठा मुंहिंजे पुट खां ग़लती थी आहे, मां अची ॾाढी असां तव्हां खां माफ़ी वठण आयो आहे। माफ़ी न ॾिनी, सिर्फ़ रईस कमाल खान जे करे चुप करे विया आहियूं, तॾहिं तुंहिंजे छोरे जी ज़िंदगी बची आहे। पर जेकॾहिं ॿीहर इहा मोबाइल खणी घिटी में निकितो न त मोल ॾिसंदे। इहा ग़लती ॿीहर न कंदो ओठा, दिलजाए कर। हाणे ठहियो ठीकु आहे, वञी मिठाई विरहा ऐं अलाह खां वञी दुआ घुर त छोरे तो वारे खे नई ज़िंदगी मिली आहे। वञ। घर आयो हुयो, कुझु त हुनजी इज़त कयो आहे, विहारियोस आहे, को चांहि जी सराह कंदो आहे माण्हू। ॾाढी आहे भाॼी ठही पई आहे, कहिड़ो असां मिट्री करणु अॼु असां हुनखे चांहियूं मानियूं खारायूं आहे। पंहिंजो त ॾो आहे, दोस्त त छा पर दुश्मन बि घर लड़ी अचे न त उनजी बि इज़त कजे। अदा भाॼी त खानदानी आहे, असां अहिड़ा न आहियूं। हे तो वारी भॼाई आहे न, इहो साबित करणु चाहे थी त असां लोठे ख़ानदान जा आहियूं ऐं ही उचे ख़ानदान जी आहे। मूं तौबा कई, मूंखां ग़लती थी वई, मूंखे चवण त ईअं ई खपे आहे त जीअं ई कमदार पेर रखियो न घर में तीअं ई लाए पादर शुरू थी वञो सा, पोइ हुनजो हाल वाल पुछो आहे। भाॼी बस हाणे तो कई न कम जी ॻाल्हि, बसि न हाणे छॾियो इन जी ॻाल्हि खे। तव्हां वञो ज़मीन ते, वञी ज़मीन जी कुझु ॾिसो, महिनत कयो कोन था ज़मीन सां, फसुल भलो कोन थो थिए, पंहिंजी ज़मीन आहे वञी संभालियो। बाक़ी जेकी रईस वारी ज़मीन हारपे ते खई आहे न, इहो फसुल खणी उन मां बि हथु कढंदासीं ऐं पंहिंजी मडी संभालींदासीं बसि। अदा इहो त मां तोखे पहिरियां ई चयो त असांखे पंहिंजी ज़मीन ई गंजा मोला जो। वारो कर जूं कॾ मथे में ॾाढी खारस आहे, हिन सां सुम्ही सॼियूं जूं मुंहिंजे मथे में वादी अदी इनखे छॾ, हिन जी वारनि पटण वारी अचे पई थी, सभई वार पटी कंदसि तर, पोइ हिकिड़ी बि जूं कान बचंदसि। वच मुंहिंजूं जूं गॾु। हू मुंहिंजा वार कोन पटींदी, हू त मूंसां बेपनाह मोहबत कंदी आहे। ईअं त असां वारो घोट बि चवंदो आहे त मुंहिंजी कुंवार मूंसां वॾी मोहबत थी करे, जॾहिं असां ॿाहिरि निकिरी हलंदा आहियूं ख़बर न आहे त अलाए छा कंदी हूंदसि अशर। न बा मूंखे घोट प्यारो आहे, मां छो भला हुनजा वार पटींदसि? हाँ अम्मा खण कसम, तोखे घोट प्यारो आहे, छा तूं घोट सां प्यार कंदी? छोरा मां जे ज़बान मथां एतवार कोन जा जे हुनखे कसम पियो ॾी। अदा हाणे पक थी, कुंवार खे कुझु चऊं था त घोट लाइ उभी थी थींदी वञे, ऐं घोट खे चओ तो कुंवार लाइ ॾिठई। चई सच थी अदी, अदी हाणे हीअं था कयूं, मां रुगो बसि शादी करे अचां, पोइ हिन कुंवार खे विहारियूं था वनवा में, पोइ ॿिन्ही जूं वरी ॿीहर था लाऊं लारायूं त जीअं हिननि जो प्यार असुल सफ़ा तारीख़ी बणिजी वञे, जीअं लैला मजनू जो, ससी पुन्नू जो, ऐं ॿियो अलाए कंहिंजो लूसी लपाटी जो, अलाए कंहिंजो हीर रांझा। हा इहो अहिड़ो होदा हिन कुंवारे घोट जो पोइ भला सालगिरह था मल्हायूं, केक मां थो वठी जा,
बाक़ी फटाका तूं वठी अचाए जेके हवा में उॾाईंदासीं। ये फटाका रबन जे छातीअ ते उॾारींदासीं। उॾारिया बाबा, सॼे ॻोठ में फटाका उॾारिया, पर छा कयां जो चाची सकीना गुज़ारे वई। हाणे इहा शादी सादगीअ सां करणी पवंदी। बाक़ी इहे फटाका जॾहिं पंहिंजे भाउ राणे जी शादी कंदासीं त तॾहिं। तुंहिंजो छा मक़सद आहे? ओसी ताईं तुंहिंजी शादी करण कोन ॾींदुसि तेसीं ताईं मुंहिंजे मथां न, जेसीं ताईं मुंहिंजी कुंवार जे मथां पोती न पवंदी। छा सम्झी? यार इन मां त अड़जी वियासीं। अड़े अञा मुंहिंजी शादी थी कोन्हे, खणी निभाउ गलातो अथई, रुगो किर किर लॻी पई आहे तुंहिंजी। अड़े पहिरियां मां त शादी कयां न, पोइ तुंहिंजो सोचींदासीं। हा अदा अधु राणो सही त चए थो, मां बि राणे जो ई साथ ॾींदुसि। ख़ुदा ख़ुदा कर पोड़ा, अची 80 साल जो थियो ई अञा बि कुंवार जी झोलीअ मां निकिरी कान थो। मां जेकॾहिं शादी करे आयुसि न त पोइ ही निभागो मूंसां ज़ुल्म कंदो, ज़ुल्म। वदा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले बाबू थी छॾ। जेकॾहिं तोखे, मां तोखे थो चवां, इन कुंवारे घोट वांगुरु कुंवार जी कच्छ में वेहणो आहे त पोइ बाबा मुंहिंजो मंगणो तोखे कराइणो पवंदो। ॻाल्हि थी सिधी। अगरि जेकॾहिं मुंहिंजो मंगणो न थी न, हे मुड़ुसाणो वाइदो आहे, तूं पंहिंजी ज़ाल जी कच्छ में कॾहिं बि वेहण कोन ॾींदोमांइ, न ई वेझे अचण ॾींदोमांइ। बाबा साईं, रमू हाज़िर आहे। हुकुम कयो बाबा साईं। रमू तूं वञो ताक ते ऐं कहिड़े बि तरीक़े सां रेस वॾे जे कन में इहा ॻाल्हि विहार त कमदार ओठे वारनि खां माफ़ी घुरी आयो आहे। जी बाबा साईं। ॿियो को तव्हांजो हुकुम? ॿुध रमू। जी बाबा साईं। ॻाल्हि अहिड़े तरीक़े सां आदे वॾे जे कन में विहार जां जीअं हुनखे शक न पवे त मूं तोखे मोकिलियो आहे। फिकिर न कयो बाबा साईं, मां ॿाहिरि न आहियां, कमु पको करे ईंदुसि। सरकार, छा तव्हां कमदार के पादर खणणु चाहियो था छा? रज़न मां अदा खे होश मां कढणु चाहियां थो। जेतिरो अदा साईं होश मां निकिरंदो ओतिरो ॻोठ वारा अदा साईं खां बाक़ी थींदा वेंदा। खणी जो कमाल खान जे चवण ते ओठे वारनि खां मां माफ़ी वठी आयो आहियां, पर जे इहा ख़बर रईस गफ़ार खान खे पई न त असल मूंखे हिन छोरे जे करे कुतनि सां गॾु खाराईंदो। तूं परेशान न थी, अलाह भलाई कंदो, अलाह कंदो वॾो रईस असांजी मजबूरी खे सम्झी वेंदो। हिन छोरे जेको मूंखे अछी ॾाढ़ीअ में बुछड़ो करायो आहे न, शल को दुश्मन बि ईअं न करे। हाणे ठहियो बि ॿार आहे, उनखां ग़लती थी वई। अछी ॾाढ़ी अची थी अथसि, अञा तोखे ई ॿार थो लॻे। बाबा चयमि न मूंखां ग़लती थी वई। अड़े ॿुध, ग़ैरत वारो जेको हूंदो आहे न, उहो पंहिंजी हिकिड़ी ग़लतीअ मां पाण खे सुधारींदो आहे। तो जहिड़ो बेशरम बेग़ैरत मां दुनिया में न ॾिठो आहे। न तोखे पंहिंजी इज़त जो को ख़्यालु आहे, न को असांजी इज़त खे तो ॾिसी ॿुॾी बि नथो मरी। बाबा मां बेग़ैरत ई सही, मूंखे तूं इहो ॿुधा मोबाइल आंदी थी अथसि को शर्म? अरे निभागा तुंहिंजे करे जेको ओठे वारनि मूंखे उते ज़लील कयो आहे, कुतनि सां गॾु मूंखे खारायो अथनि, हिनखे वरी मोबाइल जी पई आहे। मोबाइल वरितई पर बाबा बस बा बस, तोखे मोबाइल घुर्जे न, बस तोखे ॿी वठी ॾींदासीं। न भाई न, मां हाणे न बेग़ैरत छोरे जे हथ में मोबाइल ॾिसण ई नथो चाहियां। वाह 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 वाह, माण्हुनि जूं छोरियूं मोबाइलां खयूं थियूं वतन, बाक़ी तूं पुट खे खणण न ॾिने। केरु पुट? कंहिंजो पुट न सॾींदो कर मूंखे पंहिंजो बाबो। पीउ सॾाइण जे लाइक़ ई न छॾियो थी मूंखे। ख़ुदा तो जहिड़ो पुट खे दुश्मन खे बि न ॾे। तुंहिंजी कावड़ त सदाईं मुंहुं मथां हूंदी आहे। अदा तूं अंदर हल, जेकर तूं हिते वेठो हूंदे न, बाबा पियो तोखे छिड़बो ॾींदो। उथ उथी वञा था वञ। वञा थो वञा, चिता न थियो। मूंखे त हाणे इहो अची उल्को लॻो आहे त हिन छोरे जे करतूतनि जे करे हिनखे को पूरो न करे छॾे। हा कंदो, मसलो त टरी वियो आहे न, हाणे तूं त पंहिंजा होश न विञा। इहा ख़बर जॾहिं रईस वॾे खे पई न त उनजी इजाज़त जे बग़ैर मां ओठे वारनि खां माफ़ी वठी आयो आहियां। पुछड़ो त मां पोइ थींदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।